नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। खिपरो वेझो ॿ ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान जो नारा कैनाल मां लाश हथायो। हथुंगो शहर जो रहवासी नौजवान गुलशेर समेजो ॿ ॾींहं अॻु पंहिंजे घरां निकिरण बाद पुरस्कार नमूने गुम थियो हो। ज़रिए मौजूद फौती जे जिस्म ते तशद्दुद जा निशान ऐं संदसि हथ पेर ॿधल हुआ। इतला ते खिपरो पुलिस पारां लाश खे तालका अस्पताल खिपरो आंदो वियो आहे, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले कयो वेंदो। वारसन जो चवणु आहे त संदन कंहिं सां का बि दुश्मनी न आहे। ॿिए पासे खिपरो पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। अपडेट मालूम कंदासीं। खिपरो जो रिपोर्टर ज़ाकिर शहर असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। ज़ाकिर, इन हवाले सां आगाह कजो। ॿुधाईंदो हलां त खिपरो लॻा हथुंगो मां ॿ ॾींहं अॻु पुरस्कार नमूने सां गुम थी वियल गुलशेर समेजे जो नारा कैनाल मां लाश ढिलियार पुल वटां हथ कयो वियो आहे। मुक़ामी टोबन लाश ॿाहिरि कढियो, जॾहिं त फौती जे कन में गोली लॻल हुजण सां गॾु लाश खे सिरुनि सां ॿधल हालत में हथ कयो वियो आहे। ॿिए पासे फौती जो मर्द तेलका अस्पताल खिपरो आंदो वियो, जिते ज़रूरी कार्रवाई बैदि मर्द वारसन हवाले कयो वेंदो। जॾहिं त फौती जे वारसन ॿुधायो त असांजी कंहिं सां बि का दुश्मनी न आहे, असां सां वॾो ज़ुल्म थियो आहे। जॾहिं त SHO खिपरो मोहम्मद असलम पुलो ॿुधायो त वाक़े जी जांच करे मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी ज़ाकिर शहर तफ़सील ॾिनो।